अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे मां बेहतरीन शायर से मुलाक़ात करायां थो जो पंहिंजे ई शहर में है अजनबी शायर। छो तो इन नालो असल में अजनबी आहे, तखलुस अजनबी आहे, तखलुस अजनबी आहे, पंहिंजे शहर में अजनबी आहे। अस्सलाम वालेकुम। ख़ैर आहे, ठीक ठाक, तबियत सही आहे। सर को शेरो शायरी ॾाढी ईंदी आहे, पोइ असांजे दोस्तनि खे शेर ॿुधायो। मां हिकु वॾो शाइर आहियां। अच्छा, जेके मुंहिंजा कलाम आहिनि, मुंहिंजा जेके वॾे वॾे गुलकारनि ॻाया आहिनि, ऐं इन खां अलावा रिसालनि में मां जेको आहे शेर कंहिंजी कापी न कंदो आहियां। जेको बि लिखंदो आहियां न, उहो ईअं त मुंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। केॾा वॾा शायर आहियो, केॾा वॾा शायर न न न, एॾा वॾा बि न, पर थोरा घटि। उहे शेर जेके आहिनि त बहितरीनु शेर आहिनि, ऐं जेको मुंहिंजो पंहिंजो जेको ठहियलु आहे, हा, उहो ॿुधायो थो। तू बोल न बोल, तेरे बोलने का कोई गम नहीं, तेरा एक दीदार बोलने से कम नहीं। इहो त पराओ शेर आहे तव्हांजो। पंजाह फिल्मनि में भितियुनि ते लिखियलु हूंदो आहे, गाॾियुनि जे अक्सर ट्रकुनि जे पोयां लिखियलु हूंदो आहे, तूं बोल न बोल, तेरे बोलने का गम नहीं। इहो त पुराणो आहे, पराओ आहे। मां कॾहिं चयो मुंहिंजे पीउ जो आहे, मुंहिंजे मक़सद में टोणाए इहो शेर आहे। ॿुधो थी न? हा, ॿुधो आहे, पढ़ियो बि आहे, पढ़ियो बि आहे। ॿियो ॿुधजांइ। हा, ॿुधायो। रोशनी चांद से होती है, सितारों से नहीं। चांद से ही तो रोशनी होती है, सितारों से तब होती है। रोशनी चांद से होती है, सितारों से नहीं। मोहब्बत एक से होती है, हज़ारों से नहीं। ये मुंहिंजो पंहिंजो अथई। अलाह जो ख़ौफ़ करे। तव्हां शेर ॿुधाए थो, मूंखे पंहिंजो शेर थो ॿुधाए। तॾहिं त ॻोठ माना पंहिंजे हिन शहर में अजनबी चवंदा आहिनि, माना अजनबी हक़ ते आहे जिन में शेर बि पढ़ावा, अजनबी पढ़े। हाणे ॿियो ॿुधाए। मुंहिंजो पंहिंजो ठहियल थी सभु पंहिंजो। हा, ॿुधाए। हा, ॿुधाए। यार यारों से मिलते हैं रेशमी रुमाल बनकर, मैं अपने यार से मिलूंगा फूलों का हार बनकर। पुराना शेर, पुराना शेर। पंहिंजो को ॿुधाए, ख़ुदा या बंदा, पंहिंजो को ॿुधाए। पंहिंजो शेर भाई को शायर अॼुकल्ह हमेशह कापी पेस्ट वारा शायर अची विया आहिनि। पराओ शेर फेसबुक ते लिखियलु हूंदो, कंहिं बि पोस्ट ते कापी पेस्ट करे पंहिंजे नाले सां हाणे था छॾनि, फिलाणो ख़ान, तूं जीअं माना अजनबी आहे, फिलाणो अजनबी। हर शेर में माना हाणे अजनबी। ख़ुदा जो ख़ौफ़ कर, अहिड़ो शाइर न थी। माना हे ॿुध, हे भला तव्हां शाइरनि खे छोकिरियुनि खां सवाइ शाइरी न करणु ईंदी आहे छा? न क़ौम ते, धरती ते, वतन ते, माण्हुनि जी गुरबत ते, हालातनि ते, तालीम ते शाइरी कयो। बाक़ी छोकिरियुनि ते, औरतुनि ते तव्हां शाइरी कयो, ॻाल्हि मुंहिंजी ॿुध। हा, ॿुधाए। हे ॿुध भला, ॿुधाए। बीठे जो सभु को आहे, किरे जो कोई बि न, तुंहिंजे को हर को बेज़ार आहे। इहो ॿुधो थी न? इहो पुराणो आहे, बि चई वियो आहे। इहो बि चई पाकिस्तान जी आज़ादी खां पहिरियां मास्टर चंद्रो ॻाइणो ॿुधो ई? हा, ॿुधो ई। हा, छा कंदो हुयो भला? उहो जेको आहे वॾो शाइर हुयो, पर जेको आहे त मुंहिंजी जेकी स्टाइल आहे, स्टाइल जेको मां लिखंदो आहियां, जेको मां पाण कंदो आहियां न, उहो जेको आहे त मूंखे पसंदि आहे। मुंहिंजा ख़बर थी भला, हो ॿुधो थी? हा, बहितरीनु हिकिड़ो हे जेको आहे मुंहिंजो बक़ायत कलाम बि अथई। कहिड़ो कहिड़ो ॿुधाए? हा, ॿुधाए। मुंहिंजो बेड़ो वीरान थी वियो, बेड़ो वीरान थी वियो। तूं वई छा जानी, मुंहिंजो बेड़ो वीरान थी वियो। मास्टर मंज़ूर मशहूरु गीत आहे। इहो मास्टर मंज़ूर जो जो त बेड़ो सदाईं वीरान थींदो, आबाद करे थी बेड़ो। इहो ॿुधो त अथई न? ॿुधो आहे। अरे थोरी थींदो हर भर। दोस्तो, हीअ असांजो हुयो